बस أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا وسندنا ومولانا ومرشدنا محمدا عبده ورسوله أرسله الله إلى كافة للناس بشيرا ونذيرا وداعيا إليه بإذنه وسراجا وقمرا منيرا وجعله خاتم الأنبياء والمرسلين وانقطع به الرسالة والنبوة فلا رسول بعده ولا نبي بعده بسم الله الرحمن الرحيم وما محمد أبا أحد من رجالكم ولكن رسول الله وخاتم النبيين وقال النبي صلى الله عليه وآله وسلم أنا آخر الأنبياء فلا نبي بعدي وأنتم آخر الأمم فلا أمة بعدكم وهذه كتاب الله آخر الكتب فلا كتاب بعدها وهذه مسجدي آخر مساجد الأنبياء فلا مسجد بعدها أو كما قال النبي صلى الله عليه وآله وسلم اللهم صل على سيدنا مولانا محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وأحبابه وأزواجه وأهل بيته أجمعين عدد كل معلوم لك دائما أبدا मुझे अजीज साथियों मुसलमान भाइयों ख़त्म नबूवत जा जानसारों जमीयत उलमा इस्लाम जा कारकुनों ख़त्म नबूवत जो अकीदो पूरे दीन इस्लाम जो असासी बुनियादी अकीदो है जैसी ताई ख़त्म नबूवत जिंदा इंशाअल्लाह क़यामत ताई जिंदा तेसी ताई इस्लाम भी जिंदा अल्लाह ताला पूरे इस्लाम जो बुनियाद नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जंजे इन्हें ख़त्म नबूवत वारे बुनियाद रखे अल्लाह ताला इस्लाम जो बुनियाद करे रखियो है कुरान तेस तई जिंदा जिस तई ख़त्म नबूवत इस्लाम तेसी तई जिंदा जिस तई ख़त्म नबूवत जिंदा पैगंबर जी शरीयत तेसी तई जिंदा जेसी तई जो ख़त्म नबूवत जिंदा अल्लाह ताला जी कायनात जी इब्तिदा बनाई इंतिहा बनाई थस जी हर हिकड़े मानू की जिंदगी जी हिकड़ी इब्तिदा वरी इंतिहा है
दुनिया में हर फसल आबादी जी एक इब्तिदा इंतिहा ही तीअं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो तो अल्लाह ताला हिन नुबूवत जी इब्तिदा आदम का शुरू कई है। अल्लाह पाक हिन नुबूवत जी इंतिहा मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते करे रखियो आहे। त पैगंबर सही जन ख़ातमुन नबीयीन आहिनि। पैगंबर सही खां बाद में क़यामत ताईं को भी नओ नबी को भी नओ पैगंबर नथो अची सके। अल्लाह जे रसूल इन फैसले के कतई बयान करे छड़ियो आ। पैगंबर से फरमायो तो सयाती मिन बादी सलासून कज़ाबून दज्जालून कुल्लुहुम यद्दाई नबुव्वह अला अन्नहु ला नबी बादी। क़यामत ताईं मुझे हुजूर फरमायो तो 30 वड्डा कज़ाब दज्जाल ईंदा जन जा हर हिकिड़ो नबूवत जी दावा कंदो। मां मोहम्मद पंहिंजे उम्मत के खबरदार थो कयां त अला अन्नहु ला नबी बादी मूंखां बाद में कोई नौ नबी क़यामत तक हिन धरती ते न ईंदो। अल्लाह पाक मुझे नबूवत के आखिरी नबूवत करे छड़ियो आ। मुझी शरीयत आखिरी शरीयत आ। मुझो दीन आखिरी दीन आ। अल्लाह पाक मुझे मथा जै कुरान करीम के नाज़िल फरमायो तस यही कुरान आखिरी किताब आ। क़यामत ताईं वरी आसमान का को नौ किताब न ईंदो जेको हिन कुरान करीम के अची करे मनसूख करे। तो मुझा अजीज साथियों खत्मे नबूवत ही इस्लाम जो बुनियादी अकीदो है। इस्लाम सारे जो बिना बिल्डिंग इन खत्मे नबूवत जे अकीदे जे मथा कायम है। अल्लाह ताला इन खत्मे नबूवत जे तहफ़्फ़ुज़ जे लाए पैगंबर सही जे ज़माने का वठी सहाबे किराम ताबईन का वठी अॼु ताईं पूरी उम्मत के हिन खत्मे नबूवत जे तहफ़्फ़ुज़ जे मथा इजमा करार ॾिनो आहे। पैगंबर सही जे सहाबन पैगंबर जे वफ़ात का बाद में सब का पहिरियों जेको इजमा कयो खत्मे नबूवत जे मसइले ते इजमा कयो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में ब कज़्ज़ाब दज्जाल पैदा थिया जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मां ख्वाब में पियो ॾिसां। बुखारी शरीफ जी रिवायत आ त मुझे बिन हथन में सोना कंगण आहिनि। मुझे तबीयत ते जबरदस्त पार पइजी वियो त मां मोहम्मद नबी थी करे सोना कंगण कीअं पाता आहिनि। सोन जा कंगण मुझे हथन में कीअं था पवन। फौरन मुझे दिल में अल्लाह ताला इल्का फरमायो तो मोहम्मद करीम हथन पंहिंजनि के ॿिन्हिनि के छंडे ॾिस। मुझे हुजूर फरमायो तो मां पंहिंजा हथ जो छंडिया तो छंडण सां इहे ॿई हेठि किरी पिया ऐं मिट्टीअ में अॼुबासो मिली विया ऐं ज़लील थी विया। पैगंबर से फरमायो तो मां इन्हनि जी ॿिन्हिनि सोने कंगण जो ताबीर हिन तरह सां कयो आहे त मुंहिंजे ज़माने में ब कज़्ज़ाब दज्जाल नबूवत जी दावा कंदा ऐं इहे ईअं जल्दी जल्दी मिट्टीअ में खाक में मिली करे ख़त्म थी वेंदा जीअं जो मां पंहिंजा हथ छंडिया ऐं इहे मिट्टी में मिली पिया। ऐं पोइ उन्हनि मुंहिंजा हिकिड़ो मुसैलिमो कज़्ज़ाब हुयो जंहिं पैगंबर जे ज़माने में नबूवत जी दावा कई। असवद अनसी हुयो जंहिं पैगंबर जे ज़माने में नबूवत जी दावा कई। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इन असवद अनसी जे क़त्ल करण जे लाइ पाण करीमन वफ़द मोकिलियो ऐं लश्कर मोकिलियो। उनखे अल्लाह पाक फ़ैरोज़ दैलमी जे हथां क़त्ल करायो। फ़ैरोज़ दैलमी पैगंबर सही जो सहाबी हुयो। हबश जे इलाके जे बादशाह जो भाणेज हुयो। उन जे हथां अल्लाह ताला असवद अनसी के उन वक्त क़त्ल करायो जो जंहिं वक्त में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे दुनिया जी ज़िंदगी जे आखिरी मरहले में हुया ऐं इन फिक्र में हुया त इहो अल्लाह जो दुश्मन अल्लाह जे दीन जो दुश्मन मुझे खत्मे नबूवत जो दुश्मन क़त्ल थियो या न थियो। पैगंबर से जन के जिब्राइल अची करे जल्दी जल्दी में खुशखबरी ॾिनी त मोहम्मद तुझे खत्मे नबूवत जे दुश्मन के अल्लाह ताला फ़ैरोज़ दैलमी जे हथां जहन्नम रसीद करायो। बस अञा उहो फ़ैरोज़ दैलमी वारा ऐं ॿिया अञा मदीने ताईं पहुता कोन। जिब्राइल जे ज़रिए पैगंबर से के खुशखबरी मिली त ही जहन्नम रसीद वञी करे थियो। अल्लाह ताला पैगंबर साईं जे वरी ज़रिए मदीने जे समूरन सहाबन के ऐलान कराए इतला कराए ॿुधायो त जंहिं असवद अनसी जे क़त्ल करण जे लाइ मूं लश्कर मोकिलियो हो उन असवद अनसी के अल्लाह ताला फ़ैरोज़ दैलमी जे हथां क़त्ल कराए छॾियो। इन असवद अनसी वटि उते यमन जो हिकिड़ो पैगंबर साईं जो आशिक़ रसूल जो आशिक़ अञा उनखे पैगंबर जी ज़ियारत भी नसीब कान थी।
उन्हें जो इरादो हो तो मां मदीने वेंदुस पैगंबर की ज़ियारत कंदुस पर उते अञा उहो दीन की इशाअत खत्म नबुवत जी इशाअत में हुयो जो असवद नसी की खबर पइजी वई पंहिंजे मौत खां अॻु में त फिलानो अबू मुस्लिम खौलानी जंहिंजो नालो हो अब्दुल्ला अबू मुस्लिम खौलानी सां मशहूर हो इनखे घुराई त मां ॿुधो आहे त तूं असांजे इलाके में खत्म नबुवत जी तबलीग थो करी पैगंबर जे खत्म नबुवत जी इशाअत जे लाइ तू घर घर तो वनी ऐं चई थो त हे असवद नसी नबी ना है आखिरी नबी खातमुन नबीन हजरत मोहम्मद मुस्तफा है छा अहिड़े क़िस्म जी तू तबलीग इशाअत वारे करी थो चए त वाकई मां कयां थो चए त पोइ हाणे मूंखे बि पैगंबर करे मञ ठीकु आहे मोहम्मद खे पैगंबर थो करे मञी मूंखे बि पैगंबर करे मञ चए त तोखे पैगंबर करे न मञींदुसि कतन न मञींदुसि नेठि हुन ज़ोर लॻायो रिवायत में थो चए त उन असवद नसीअ वॾो आड़ाह मचरायो बाहि जो ऐं पंहिंजे नौकरन खिची पंहिंजे मुरीदन खिची त हिनखे मोहम्मद जे ग़ुलाम खे खणी बाहि में उछलायोसि जीअं हिनखे खणी बाहि में उछलायो त रिवायत में थो चए त जीअं अल्लाह ताला हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे मथां बाहि खे थधो कयो बाहि कयो उहा सारी बाहि इन अबू मुस्लिम खौलानी जे मथां अब्दुल्लाह जे मथां बिन सौफ जे मथां इहा बाहि सारी जो सारी ठंडी थी वई थधी थी वई उन जो हिकिड़ो वार बि मुतासिर न थियो हिकिड़ो वार बि उन जो कोन सड़ियो आख़िर इन बाहि विसामजंदी हुई हे विच बाहि में बीठो ॿाहिरि निकिरी आयो माण्हुनि चयोसि त हाणे हिनखे हिन इलाइक़े खां जलावतन कर जे न त हिन किस्मे खे जन माण्हू ॾिठो आहे इहे सभु जो सभु तुंहिंजे असवद नसी जे नुबुवत खां बाग़ी थींदा मोहम्मद मुस्तफ़ा जे ख़त्म नबुवत जो ऐलान कंदा पूरे तुंहिंजे क़ौम में बग़ावत पइजी वेंदी तंहिं करे हिन अबू मुस्लिम खे हिन इलाइक़े खां जलावतन करे छॾ इन अबू मुस्लिम के जलावतन कयो अबू मुस्लिम कहीं डाचीअ ते चढ़ियो उनखे माण्हू जेको आहे धिकारींदा जॾहिं यमन जे हुदूद खां ॿाहिरि कढियोसि होॾां वरी अल्लाह ताला फेरोज़ तैलमी ऐं ॿिए लश्कर जे ज़रिए उन असवद नसी खे बि जहन्नम रसीद करायो ही उतां निकिरंदो आयो जॾहिं हाणे हुन ॾिठो त अमुन जी जाइ सवाइ मदीने जे ॿियो को आहे ई कोन मदीने जे तरफ़ रिवायत में थो चए त हू सफ़र कंदो आयो आख़िर जॾहिं मदीने अची करे पहुतो ख़बर पइजी वियसि त 2 ॾींहं या 3 ॾींहं थिया जो मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन फ़ानी दुनिया खे छॾे करे बाक़ी दुनिया जे तरफ़ रेहलत करे हलिया विया आहिनि संदन जी जाइ ते अबू बकर सिद्दीक़ ख़लीफ़ो आहे ॾाचीअ खे मस्जिद जे दरवाज़े ते वेहारे करे अंदर मस्जिद में दाख़िल थियो थंबे जे भरिसां नफ़िल पढ़णु शुरू की त मां अमुन मान सां अल्हम्दुलिल्लाह शुक्र आहे रब करीम जो मदीने अची करे पहुतो आहे इत्तिफ़ाक़ सां हज़रत उमर फारूक में वेठो हुजे मस्जिद में नफिल पढ़ी जॾहिं बस की त हज़रत उमर फारूक पुछा कि उस्ताद काॾों था अचो काॾों जा महिमान आहियो चई त यमन खां थो अचां चई त असां ॿुधो आहे त यमन में हिकिड़े मुस्लमान खे असवद नसी जेको हाणे हिन वक़्त में क़तल थी चुको आहे पंहिंजी ज़िंदगी में हिकिड़े मुस्लमान खे बाहि में उछलायो हुई आड़ह में उछलायो हुई ऐं उहो मुस्लमान उन बाहि मां इहा सही सलामत ॿाहिरि निकिरी आयो जीअं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम निमरूद जे बाहि खां सही सलामत ॿाहिरि निकिरी आयो उन जो नालो ॿुधाईंदे उहो कीअं आहे उहो काथे थो रहे हिन वक़्त में उन जी हालत कहिड़ी आहे हिन जी ज़ुबान तां मुर्क निकिरी वई हज़रत उमर फारूक सम्झी वियो त हे उहो माण्हू आहे पाण चई उनखे अबू मुस्लिम खौलानी करे चवंदा आहिनि चई त तव्हां केरु आहियो चई त मूंखे बि अबू मुस्लिम खौलानी करे चइबो आहे हज़रत उमर फारूक सॼा जल्दी में उनजी पेशानी तां चुमी वठी करे उनखे हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे तरफ़ वठी वियो हज़रत अबू बकर सिद्दीक़ ऐं पूरे मदीने जा माण्हू गॾु थिया त हे उहो माण्हू आहे जंहिं ख़त्म नबुवत जे करे असवद नसी जे हथां ऐं उन जे कुतनि जे हथां उन जे नौकरनि जे हथां बाहि जे आड़ाह में किरी पियो ऐं अल्लाह पाक हिन जे हिक वार जी हिफ़ाज़त फरमाई इतां सम्झ में थो अचे त जेके ख़त्म नबुवत जा ग़ुलाम थींदा दुनिया जी बाहि त उन्हनि खे न साड़ींदी पर आख़िरत जी बाहि बि उन जे हिक वार खे बि तो न ॾींदो पैगंबर साईं जे ज़माने में पैगंबर साईं जे हबीब बिन ज़ैद पैगंबर जो सहाबी हुयो उनखे पाण करीमन न्यापो ॾेई करे मुसैलिम कज़्ज़ाब जी तरफ़ मोकिलियो रिवायत में थो अचे हदीस में थो अचे त
वो हबीब बिन ज़ैद मुसलम वटि वियो जॾहिं यमामा जे इलाके में, उनखे चई त मां मोहम्मद मुस्तफ़ा जो पैगाम तोड़े खणी आयो हाँ, त मां ख़ातमुन नबीयीन आहियां, नुबुवत जे दावा खां दस्तबरदार थी जे न त दुनिया आख़िरत में ज़लील थींदे। हुन चयो त पैगाम तो पंहिंजो पूरो कयो, हाणे तूं ॿुधाए त तुंहिंजो अक़ीदो तुंहिंजो ईमान कहिड़ो आहे? चए त मुंहिंजो अक़ीदो मुंहिंजो ईमान हीअ आहे त अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह व ख़ातमुन नबिय्यीन। मुंहिंजो अक़ीदो आहे त मुहम्मद मुस्तफ़ा आख़िरी नबी आहे, उन खां बाद में वरी ॿियो को नबी न थींदो। चई त भला हिन ॻाल्हि जी शाहिदी ॾींदो त मां मुसलिम कज़ाब बि अल्लाह जो नबी अल्लाह जो रसूल आहियां? चए त इहा ॻाल्हि ॿुधी नथो सघां, कन खां ॿोड़ो आहे। जीअं अॻाणो ॿियूं ॻाल्हियूं मुंहिंजी ॿुधी वरी हाणे इहा ॻाल्हि नथो ॿुधी सघे। चए त इहा ॻाल्हि असुल नथो ॿुधां, इन तो वारी ॻाल्हि जे ॿुधण खां कन खां ॿोड़ो आहियां। वरी हुन ॿीहर चयुसि मुसलिम कज़ाब दज्जाल कज़ाब चयुसि त मूंखे रसूल करे मञी थो? चए त कन खां ॿोड़ो आहियां। चई मूंखे रसूल करे मञी थो? चए त कन खां ॿोड़ो आहियां। ऐं सिजा पंहिंजे नौकरनि खे चई त का त कुहाड़ खणी अचो। हे जीअं बीठो हो सहाबी, उन बीठल सहाबी जे सॼे हथ खे कटे वियो, वरी उनजे खॿी बांह खे कटे वियो, अॻ में हितां कटे वियो, वरी हितां कुल्हे खां कटे वियो, वरी उनजा पेर कटिया विया, वरी उनजे सिना चपनि खे कटे वियो। आख़िरी दम ताईं जेसि ताईं हुनजे सिरीअ में साह हुयो तेसि ताईं ईअं पियो चवंदो वञे त अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह व ख़ातमुन नबिय्यीन ख़ातमुन नबिय्यीन ख़ातमुन नबिय्यीन। टुकर टुकर थी पियो मुसलिम कज़ाब जाड़ो, मगर ख़त्म नबूवत जे नारे खे ऐं ख़त्म नबूवत जे ईमान खे, ख़त्म नबूवत जे अक़ीदे खे न छॾी न छॾी। त मुंहिंजा अज़ीज़ साथियो, ही ख़त्म नबूवत इस्लाम जो बुनियादी मसइलो आहे। पैगंबर संगे रहलत खां बाद में सब खां पहिरियां इजमा सहाबा जो इन ख़त्म नबूवत जे अक़ीदे ते थियो। पहिरीं जंग सहाबा जी पैगंबर जे वफ़ात खां बाद में मुसैलिम कज़्ज़ाब सां थियो। अस्वद अनसी पैगंबर जे ज़िंदगी में जहन्नम रसी थियो। पैगंबर जे वफ़ात खां बाद में पहिरीं जंग मुसलमाननि जी मुसैलिम कज़्ज़ाब सां यमामा जे इलाके में थियो, जंहिंमें 30,000 लश्कर मुसलमाननि जो हो। ख़ालिद बिन वलीद उन जी क़यादत पियो करे। पैगंबर जे ज़माने में जेके 30 वॾियूं जंगियूं लॻियूं, 27 वॾियूं जंगियूं लॻियूं, 83 नंढियूं जंगियूं लॻियूं, सही आहे। इन्हनि सबूरनि में पैगंबर सही जा सहाबा तारीख़ थी लिखे त शहीद थियण वारा 259। पर मुसैलिम कज़्ज़ाब सां यमामा जे मैदान ते जेका ख़त्म नबूवत जे तहफ़्फ़ुज़ जे सिलसिले में सहाबा ऐं ताबईन जी जंग थी, 30,000 जो लश्कर हो। ख़ालिद बिन वलीद उन जी क़यादत पियो करे। उते 1200 सहाबा शहीद थिया, ताबईनी सहाबा 1200 शहीद थिया, जंहिं में 700 त रुॻी सिर्फ़ क़ुरान जा कारी ऐं हाफ़िज़ आलिम हुया। त ख़त्म नबूवत जो अक़ीदो इस्लाम जे अंदरि एतिरे क़दुरु वॾे अहमियत वारो ऐं ज़रूरी अक़ीदो आहे। उन पैगंबर सही जे सहाबा खां ताबईन खां वठी तबा ताबईन खां वठी जेसी ताईं जो रूए ज़मीन ते इस्लामी खिलाफ़त वारा दौर गुज़रिया, इस्लामी हुकूमतुनि जा दौर गुज़रिया, केतिरनि कमीननि दज्जालनि कज़्ज़ाबनि नबूवत जी दावा कई, उन्हनि समूरनि खे या कैफ़र किरदार ते पहुचाए वियो, उनखे जहन्नम रसीद कयो वियो, या उन्हनि तौबा करे ज़ारी करे ऐं पंहिंजी जान छॾाई मुसलमान ख़लीफ़नि खां ऐं मुसलमान वक़्त जे हाकिमनि खां। पर ही कमीनो ग़ुलाम अहमद कादियानी इहो जीअं त अंग्रेज़ जे तरफ़ खां उथारियल हिकिड़ो गद्दार हुयो। अंग्रेज़ ॾिठो त उलमा देवबंद जॾहिं असांजे मुक़ाबिले जे लाइ नारो था हणनि त सभु जो सभु मुसलमान ॿाहिरि मैदान ते निकिरी था अचनि, तहरीक तरक़ मुवालात थी पई त मुसलमान अंग्रेज़नि जे ऑफिसुनि मां निकिरी विया, फ़ौज मां निकिरी विया, पुलिस मां निकिरी विया। हत्ता कि बरतानिया खां जेके खट मिठड़ा ईंदा हा, बिस्कुट ईंदा हा, ॿी शइ त कान वठंदा हा मुसलमान, लटा कपिड़ा त न वठंदा हा। ईअं सोशल बाइकाट करे छॾियूं अंग्रेज़नि सां, पर उहे खट मिठड़ा बिस्कुट बि पंहिंजे बच्चनि जे लाइ मुसलमान न वठंदा हा। अंग्रेज़ी वर्डनि जे इस्तेमालु करण खां मुसलमान पाण खे परे करे छॾियूं। ईअं अंग्रेज़ सां सोशल बाइकाट कयूं। पोइ अंग्रेज़ ॾिठो त ही मुसलमान तेसी ताईं असांजा ताबे न थींदा,
त हिननि मुसलमाननि मां जिहाद जे जज़्बे खे ख़त्म कयो वञे। इहो जिहाद जो जज़्बो आहे जंहिंजे बुनियाद ते मुसलमान उलमा जे सॾ खे लबैक चई करे ऐं सभ जो सभु ॿाहिरि मैदान ते निकिरी था अचनि ऐं असां सां मुक़ाबिलो था कनि। पोइ हुन इन जिहाद जे जज़्बे खे ख़त्म करण जे लाइ हुन तरीक़ेकार ऐं स्कीम मनसूबो इहो ठाही त अहिड़ो हिकिड़ो नओं माण्हू पैदा कजे पंहिंजे तरफ़ खां जेको वॾो चालाक हुजे, होशियार हुजे, वाकिर हुजे ऐं असांजे सॾ खे लबैक चई करे ऐं हिन मुल्क में नुबूवत जी दावा करे असर नओ पाण खे मुस्तकिल नबी सॾराए ऐं चवे त मुंहिंजे मथां वही नाज़िल थींदो आहे ऐं पोइ अहिड़ीअ तरह सां हली अॻिते हिन जिहाद खे ख़त्म करण जो ऐलान करे त अब छोड़ दो ए दोस्तो जिहाद का ख्याल, इस दीन में हराम है अब जंग और जिदाल। गुलाम मोहम्मद कादियानी इहो ऐलान कयो। 1840 में इहो खिंज़ीर पैदा थियो हो कादियान जे इलाके में, गुरदासपुर ज़िले में, इंडिया में इहो खिंज़ीर पैदा थियो। गुलाम मोहम्मद उनजे पीउ जो नालो आहे, चिराग बीबी उनजी मां जो नालो अथव। इन घराणे में इहो सूअर पैदा थियो। 1891 में उन मसीह मऊद हुजण जी दावा की त मां मसीह मऊद आहियां, यानी कि मां ईसा आहियां, मां ईसा जो मिसिलो आहियां। इन खां अॻ में यकी हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे हयात जो क़ाइल हुयो। ईसा ज़िंदा आसमान थिया, ईसा ज़िंदा आसमान थिया। 1891 में पंहिंजे ईसा हुजण जी दावा की ऐं 1891 खां पोइ वरी 1908 में हू मुओ ऐं 91 खां वठी 8 ताईं जो लेखो कंदो न त 16-17 साल थींदा। 16-17 साल हुन पाण खे ईसा सॾायो ऐं ईसा अलैहिस्सलाम जे फौत हुजण जी दावा की त ईसा अलैहिस्सलाम वफ़ात करे वियो। इन खां अॻु में ईसा अलैहिस्सलाम जे हयात जी ॻाल्हि कंदो हो, ईसा अलैहिस्सलाम खे हयात मञींदो हो, पंहिंजो नज़रियो पंहिंजो अक़ीदो ॿुधाईंदो त ईसा अलैहिस्सलाम ज़िंदा अथव। ईसा अलैहिस्सलाम जे हयात जे लाइ 30 साल हुन आवाज़ बुलंद कयो। ईसा अलैहिस्सलाम जे ममात जे लाइ 15-16 साल हुन दावा कई त ईसा अलैहिस्सलाम मरी वियो आहे ऐं मां उनजो जानशीन आहियां, मां उनजो मिसिलो आहियां, मां उनजो मसीलो आहियां, अल्लाह ताला मूंखे ईसा करे मोकिलियो आहे। 30 साल हिकिड़ो माण्हू पियो चवे त ईसा ज़िंदा आहे, वरी 16 साल अची त ईसा वफ़ात करे वियो आहे। त 30 साल घणा या 16-15 साल घणा? कादियानी खे असां चवंदा आहियूं त तव्हां ॿुधायो 30 साल गुलाम मोहम्मद कादियानी सच पियो चवे त ईसा ज़िंदा या कूड़ो पियो हणे? अच्छा, जेकॾहिं उहे 30 साल कूड़ो पियो हणे त पोइ हाणे 15 साल वरी सच कीअं थो ॻाल्हाए जो चए थो त मां आहियां ईसा ऐं ईसा अलैहिस्सलाम वफ़ात करे वियो आहे। ईसा जे वफ़ात जी ॻाल्हि 15 साल कई अथसि, ईसा जे हयात जी ॻाल्हि 30 साल कई अथसि। 30 साल तव्हां था चओ त उन कूड़ हया आहिनि, त पोइ जंहिं 30 साल कूड़ हया आहिनि त 15 साल में सचो वरी कीअं साबित थियो? नुबूवत जी दावा इन खिंज़ीर कई आहे 1901 में, जॾहिं चवां सदी पूरी थी। 1891 में हुन मसीह जो जी दावा की, जॾहिं सदी पूरी थी, 19वीं सदी पूरी थी, 20वीं सदी शुरू थी, त 20वीं सदी जे पहिरें साल ते यानी 1901 में हुन नुबूवत जी दावा कई त मां नबी आहियां। ऐं वरी दावा कीअं कई त मां ज़िल्ली बुरूज़ी नबी आहियां। ज़िल्ली बुरूज़ी जो मतलब छा? मैं मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की इताअत करके 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 सिद्दीकियत के मकाम को हासिल किया, फिर सिद्दीकियत की खिड़की से मुझे नबूवत मिला। मलून अबू बकर सिद्दीक खे नबूवत न मिली, जेको हकीकी सिद्दीक हुयो। उमर फारूक खे नबूवत न मिली, उस्मान खे नबूवत न मिली, अली खे नबूवत न मिली, साहबा खे नबूवत न मिली, पूरे उम्मत के अंदर कहीं भी गौस खे कुतुब खे नबूवत न मिली। तो जहिड़े दज्जाल खे नबूवत मिली जो तू थो चई त मां मोहम्मद जी ताबेदारी करे करे सिद्दीक जे खिड़की मां नबूवत हासिल कई आहे। तंहिं करे अल्लाह ताला क़ुरान में छा फरमायो त गौर सां ॿुधो, नबी ॿिनि क़िस्मनि जा आहिनि। हिकिड़ा नबी उहे जेके साहिब शरीयत, माना जन खे अल्लाह ताला आसमान खां किताब ॾिना, शरीयतूं नयूं ॾिनी। जीअं मसलन मूसा अलैहिस्सलाम खे वठो, अल्लाह ताला मूसा अलैहिस्सलाम खे तौरात नसीब कयो। हारून अलैहिस्सलाम मूसा अलैहिस्सलाम सां गॾु हुयो, उनजो वॾो भाउ हुयो। उन जे मथां अल्लाह ताला
तौरात जी हिकड़ी ना आयत भी नाज़िल कोन की। मूसा अलैहिस्सलाम के रसूल चेबो जिनके नई शरीयत नौ किताब मिलो उहे रसूल अथव। 1.25 लाख नबियन में 313 रसूल हैं जेके साहिब शरीयत हैं जिनके अल्लाह ताला शरीयत ॾिनियूं। बाक़ी ॿिया सभु नबी आहिनि। त हारून अलैहिस्सलाम नबी आहे, उनखे नई शरीयत न मिली। हारून अलैहिस्सलाम इन शरीयत जी इशाअत पियो करे। मूसा अलैहिस्सलाम खां पोइ ईसा अलैहिस्सलाम ताईं 2000 साल गुज़रिया। इन 2000 साल जे अंदरि अल्लाह ताला 4000 नबी मोकिलिया। उहे 4000 नबी तौरात जे इशाअत जे आया उहे सभु नबी हुया, रसूल कोन हुया, साहिब शरीयत कोन हुया। अल्लाह ताला पैगंबर खे थो चए त मोहम्मद करीम तू रसूलन जो भी आखिर आहीं, नबियन जो भी आखिर आहीं। जिनके मां शरीयत ॾिनी उहे रसूल जिनके शरीयत न ॾिनम नहीं बल्कि उन अॻियनि शरीयतुनि जे इशाअत जे सिलसिले में जेके मां अल्लाह पैगंबर करे मोकिलिया उहे पैगंबर नबी आहिनि। त अल्लाह ताला फरमायो वमा मुहम्मदुन अबा अहदिन मिन रिजालिकुम वलाकिन रसूलुल्लाह व खातम नबीन। समूरन साहिब शरीयतुन जो भी मोहम्मद तू खातम आहीं ऐं समूरे गैर साहिब शरीयत माना जिनखे नई शरीयत न मिली, जिनखे रुकी सिर्फ नबी थो चयो वञे, रसूल न थो चयो वञे, खातम नबीन उन्हनि जो भी तू पुॼाणी आहीं, उन जो भी तू आखिर आहीं। ला नबी आबादी पैगंबर से फरमायो अना खातमुल अंबिया ला नबी आबादी मां आखिरी नबी आहियां। हाँ अल्लाह ताला मूंखां बाद में वरी क़यामत ताईं नौ पैगंबर पैदा न कंदो जो न कंदो। त हाणे गुलाम अहमद कादियानी 1901 में नुबूवत जी दावा की। इन खां अॻु में पंहिंजे समूरनि किताबनि में जेके बि नया किताब आहिनि उन्हनि समूरनि में हुन पैगंबर सही जंहिंखे ख़ातमुन नबीन चयो आहे त हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा ख़ातमुन नबीन आहिनि। जंहिं पैगंबर सही खे हुन 40 साल ख़ातमुन नबीन चयो आहे। 8 साल हुन पंहिंजे नुबूवत जी दावा कई, यानी 1901 में हुन नुबूवत जी दावा कई, 8 में जहन्नम रसी थियो। त ये 6-7 साल थिया। 6-7 सालनि जी ॻाल्हि के कादियानी सचो था समझन, 40 सालनि गुलाम अहमद कादियानी जी ॻाल्हि के कूड़ो था समझन। अरे 40 साल यकी पियो चए त मोहम्मद ख़ातमुन नबीन आहे, तव्हां उन ॻाल्हि खे कूड़ो था समझो। पोइ जेको 40 साल कूड़ हया अथसि उहो 8 साल में सच कीअं थो ॻाल्हाए? तव्हां उनजी 8 साल जी ॻाल्हि खे सचो कीअं था समझो? जो 1901 में नुबूवत जी दावा की, 1908 में जहन्नम रसी थियो। ये जेके 6-7 साल पंहिंजे नबी हुजनि जी दावा की, ज़िल्ली बुरूज़ी हुजनि जे नबी हुजनि जी दावा की, तव्हां उन जी इन ॻाल्हि खे सचो समझी करे उनखे नबी सम्झो था, मसीह सम्झो था, मऊद सम्झो था। जॾहिं त 40 साल इन माण्हूअ पैगंबर सही जे ख़त्म नुबूवत जो बरमला ऐलान कंदो रहियो, ईसा अलैहिस्सलाम जे हयात जो ऐलान कंदो रहियो। ईसा अलैहिस्सलाम जे हयात जे लाइ 30 साल ऐलान की, पैगंबर जे ख़त्म नुबूवत जे लाइ 40 साल ऐलान की। 40 साल कूड़ो हुयो, 30 साल कूड़ो हुयो, बाक़ी अचे 15 सालनि में ऐं 6-7 साल में हुन सच ॻाल्हायो आहे। पोइ जेको 30-40 साल कूड़ो आहे त उहो 15 सालनि में ऐं 6-7 सालनि जे अंदरि सचो कीअं थो करे, सचो कीअं थो थी सघे? तव्हां उनखे सचो था मञो त मुंहिंजा अज़ीज़ साथियो गुलाम अहमद कादियानी खे अंग्रेज़नि मथे उथारियो त जिहाद ख़त्म थिए। हुन नुबूवत जी दावा कई 1901 में ऐं पोइ उनखे वॾो तहफ़ुज़ मिलियो। मुसलमान उन वक़्त में भी वॾा मुजाहिद हुया, छो त ख़त्म नुबूवत जे हुजण जे बावजूद जेको कज़्ज़ाब दज्जाल पंहिंजे नुबूवत जी दावा करे इन जे लाइ सवाइ मौत जे, सवाइ क़त्ल जे बि का सज़ा कान्हे। मुसैलिम कज़्ज़ाब के कत्ल कयो, असवद अनसी के कत्ल कयो, पैगंबर सही जन पंहिंजे ज़िंदगी में असवद अनसी के कत्ल करायो। मुसैलिम कज़्ज़ाब के अबू बकर सिद्दीक़ जिहाद के जरिए 30,000 सहाबा ऐं ताबईन जे फौज के जरिए उनके कत्ल कराए, जहन्नम रसीद कराए। इता समझ में थो अचे त मम्बदल दीनहु मुहम्मद जी हदीस आहे, मम्बदल दीनहु फक़्तलू, जेको दीन बदलाए, जेको दीन के छॾे, जेको मुर्तद थे वो वाजिबुल क़त्ल आहे। हिन खे बि क़त्ल कनि हा। जवान हुया उते जेके अंग्रेज़ जहिड़े पहाड़ सां मुक़ाबिलो कनि पिया, उहे गुलाम अहमद कादियानी खे टुकर टुकर न पिया करे सघनि छा? पर ज़बरदस्त पहरा हुया,
जबरदस्त हिफाजतूं हुयूं हिन बेईमान जे चौधारी, जबरदस्त मुरीद हुया, जबरदस्त माण्हू हुया जेके अंग्रेज जा चेला हुया ऐं हिन जा मुहाफ़िज़ हुया। बहरहाल हिन नुबूवत जी दावा कई ऐं पोइ हिन जे नुबूवत जे दावा खे अंग्रेज़नि तमामु पूरी दुनिया में फैलायो। यहूदी नसारा हिननि जा हामी हिन, यहूदी नसारा जे तरफ़ खां हिन नुबूवत जी दावा कई आहे ताकि इस्लाम दुनिया में ख़त्म थिए, दुनिया में इस्लाम ख़त्म थिए, दुनिया जे अंदरि इस्लाम जो नामो निशान न रहे। पर अल्लाह ताला खे इहा ॻाल्हि मंज़ूर आहे त इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहु लहाफ़िज़ून। हिन क़ुरान करीम खे मां अल्लाह नाज़िल कयो आहे। तौरात जी ज़िम्मेदारी मां न खई, ज़बूर जी ज़िम्मेदारी मां अल्लाह न खई, इंजील जे तहफ़ुज़ जी ज़िम्मेदारी मां अल्लाह न खई, पर हिन क़ुरान करीम जे तहफ़ुज़ जी ज़िम्मेदारी क़यामत तक मूं अल्लाह जे हवाले आहे। मां हिन जी हिफ़ाज़त कंदुसि। अल्लाह पाक जीअं त क़ुरान करीम जी ज़िम्मेदारी खणी छॾी आहे त क़ुरान मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़त्म नबूवत जो दलील आहे। जेसी ताईं क़ुरान ज़िंदा रहंदो तेसि ताईं पैगंबर जी नबूवत ज़िंदा रहंदी। अल्लाह ताला समूरनि अंबियान खे मौजज़ा ॾिना पर अमली रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे त अल्लाह ताला सारे जो सारो ॼण मौजज़ो करे पैदा कयो। पैगंबर जा वार मौजज़ा, पैगंबर जो पघर मुबारक मौजज़ो, पैगंबर जूं आंगुरियूं मुबारक मौजज़ो, पैगंबर जूं अखियूं मुबारक मौजज़ो, पैगंबर जो जिस्म मुबारक मौजज़ो, पैगंबर जो ॻाल्हाइण मुबारक मौजज़ो, पैगंबर जो हलण मुबारक मौजज़ो। पैगंबर खे त अल्लाह ताला ख़ुदि पाण खे ई मौजज़ो करे पैदा कयो। पर इन्हनि समूरनि अमली मौजज़नि सां गॾु अल्लाह ताला ही इल्मी मौजज़ो पैगंबर से किरणो ऐं कानून आहे हर नबीअ जे नुबूवत जे दुनिया में रहण जे लाइ त इहा नुबूवत तेसी ताईं हलंदी जेसि ताईं उन नबीअ जी नुबूवत जा दलील मौजूद हूंदा। तंहिं करे अल्लाह ताला समूरनि पहिरियनि नबियनि खे मौजज़ा ॾिना अमली। नबी विया त उन्हनि जा अमली मौजज़ा बि दुनिया में ख़त्म थी विया। पैगंबर से खे अल्लाह ताला ही कुरान करीम इल्मी मौजज़ो ॾिनो। मोहम्मद है तुझे नबूवत जो इल्मी दलील आहे, इल्मी मौजज़ो है, इल्मी मौजज़ो आहे। ही कुरान जेसि ताईं दुनिया में ज़िंदा रहंदो तेसि ताईं तुंहिंजे नबूवत जो दलील ज़िंदा रहंदो। तंहिं करे तुंहिंजी नबूवत क़यामत तक ज़िंदा रहंदी। त मुंहिंजा अज़ीज़ साथियो, ग़ुलाम मोहम्मद कादियानी खे अंग्रेज़नि उथारियो त जिहाद ख़त्म थी, जिहाद ख़त्म थे। आखिर जॾहिं हुन पंहिंजे नबूवत जी दावा कई तो थोड़े वक्त खां बाद में ये ऐलान पियो करे तो अब छोड़ दो जिहाद का ए दोस्तों ख्याल, दोस्तों जिहाद जो ख्याल छो, इस दीन में हराम है। अब जंग और जिदाल, हिन दीन में झगड़ो झेड़ो और जिहाद कर हराम आ। मगर मुसलमानों ने थुक हणी छड़ी। चई त हिंदुनि जे तरफ़ खां ऐलान की तो मां तहां जो सिद्धा कायदो आहियां, मां तहां जो वॾो आहियां, मां तहां जे लाइ बि तहां जे दीन खे ज़िंदह करण जे लाइ आहियां। हिंदुनि थुक हणी छॾियसि। अहिड़ी तरह सां सिखनि बि उनखे न मञो जो गुरु नानक जी दवा की। मगर उहे कमीने क़िस्म जा माण्हू जेके अंग्रेज़ जा बूट पॉलिश करण वारा हुया, जेके अंग्रेज़ जे से चवां निमक वारा माण्हू हुया, उन्हनि हिन खे मथे ते कयो। पाकिस्तान खे इन्हनि कादियानी जे हथां अॼु ताईं जेके बि नुक़सानात थिया आहिनि ये सब जो सब कादियानी जे हथां नुक़सान थिया आहिनि। जॾहिं त पाकिस्तान हिकु नज़रियाती मुल्क आहे। पाकिस्तान ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह जे नज़रिए ते वजूद में आयल आहे, इस्लाम जे नज़रिए ते वजूद में आयल आहे। इस्लामी नज़रिए जे बुनियाद ते हिजरतूं थियूं, इस्लामी नज़रिए जे बुनियाद ते पाकिस्तान ऐं हिंदुस्तान इंडिया जी पाण में तक़सीम थी। त जॾहिं पाकिस्तान नज़रियाती तरह सां मुसलमान जो मुल्क आहे, इस्लामी मुल्क आहे, त इन नज़रिए जे जी तक़ाज़ा ही आहे त पाकिस्तान जो सदर, पाकिस्तान जो वज़ीर आज़म, पाकिस्तान जो चीफ जस्टिस, पाकिस्तान जो चीफ कमांडर, ये सब जा सब बल्कि इन्हनि खां बि हेठि जेके बि कलीदी उहिदा आहिनि ये सब जो सब मुसलमाननि जे हवाले हुजनि। मगर बदकिस्मती सां असांजे फ़ौज में यकेबादी कर कादियानी ईंदा था वञनि। कॾहिं कॾहिं कादियानी नवाज़ सजदा तहां वटि वज़ीर आज़म था अचनि, जेको हिन वक़्त में वज़ीर आज़म आहे इमरान खान, इहो यहूदी नवाज़ा, कादियानी नवाज़ा, जंहिं पाकिस्तान जे नज़रिए खां ॿाहिरि निकिरी करे, पाकिस्तान जे दुस्तूर खां ॿाहिरि निकिरी करे हुन
कादियानियुनि खे जेके छूट इजाज़तूं ॾिनियूं आहिनि ऐं उन्हनि जे लाइ जेके मुराआत जा फ़ैसिला कया अथसि, हता कि पाकिस्तान में इसराइली हुकूमत जे तस्लीम करण ऐं उन्हनि खे हिकिड़े सिधा दफ़्तर खोलण जे इजाज़त जे लाइ जेके हिन साम्बाहा कया आहिनि, तयारियूं कयूं अथसि। असां इन्हनि समूरनि ॻाल्हियुनि जी तहदीद कंदे ॿुधायूं था, इमरान खे ॿुधायूं था, पाकिस्तान जे कलीदी उहिदनि ते वेहंदड़नि समूरनि खे ॿुधायूं था त पाकिस्तान ख़त्म नबूवत जो मुल्क आहे, पाकिस्तान मुंहिंजे मोहम्मद मुस्तफ़ा जे ग़ुलामनि जो मुल्क आहे, पाकिस्तान इस्लामी नज़रियाती मुल्क आहे, पाकिस्तान जी तक़सीम, पाकिस्तान जो वजूद इस्लामी नज़रिया जी बुनियाद ते आयल आहे। हिते कंहिं बि क़िस्म जे कंहिं बि कादियानी खे, यहूदी नवाज़ खे इजाज़त न आहे जो हिन पाकिस्तान जे अंदरि यहूदियुनि जी असीं छुटी इजाज़त ॾियनि या कादियानियुनि जी हिते छुटी इजाज़त ॾियनि ऐं कादियानी नवाज़ हुकूमतुनि खे हिते अचण जी इजाज़त न आहे। मुंहिंजा अज़ीज़ साथियो, जेसि ताईं जमीयत उलमा इस्लाम जा कारकुन ज़िंदा आहिनि, जेसि ताईं ख़त्म नबूवत जा कारकुन ज़िंदा आहिनि, ख़त्म नबूवत जा जानिसार ज़िंदा आहिनि, इंशाअल्लाहुल अज़ीज़ हिन धरतीअ ते कादियानियुनि खे पैर रखण जी इजाज़त न ॾींदासीं इंशाअल्लाहुल अज़ीज़। असां पंहिंजे हिन जमात सां गॾिजी पंहिंजे कुवत खे इस्तेमालु कंदासीं। असांजी सारी जो सारी कुवत ख़त्म नबूवत जे तहफ़ुज़ जे लाइ वक़ुफ़ा, जमियत सारी ख़त्म नबूवत जे तहफ़ुज़ जे लाइ वक़ुफ़ा, पाकिस्तान जा मुसलमान ख़त्म नबूवत जे लाइ वक़ुफ़ आहिनि। आख़िरी जान जे कतरे ताईं, आख़िरी रत जे कतरे ताईं इंशाअल्लाहुल अज़ीज़ असां हिन ख़त्म नबूवत जे मथां क़ुर्बानी ॾियण जे लाइ तयार आहियूं। मुंहिंजा अज़ीज़ साथियो, ख़त्म नबूवत खे लाज़िम करे वठो। ख़त्म नबूवत खां सवाइ न निमाज़ ज़िंदहा, न रोज़ो ज़िंदहा, न कलमो ज़िंदहा, न क़ुरान ज़िंदहा, न इस्लाम ज़िंदहा, न ईमान ज़िंदहा, न मस्जिदूं ज़िंदा आहिनि, न मदरसा ज़िंदा आहिनि, न जमात ज़िंदहा। ख़त्म नबूवत आहे त तव्हां सभु जो सभु आहियो। ख़त्म नबूवत जे मथां को बि दाग़ आयो त पोइ उहो ॾींहुं तव्हांजे ऐं असांजे तबाही जो ॾींहुं थी पवंदो इंशाअल्लाहुल अज़ीज़। असां ख़त्म नबूवत ते पंहिंजे जान जी क़ुर्बानी ॾींदासीं। क़यामत तक अहिड़ा मुजाहिद इंशाअल्लाह, जीअं हिन वक़्त में गिराउंड भरियल आहे, अहिड़े क़िस्म जा मुजाहिद क़यामत ताईं ख़त्म नबूवत जे मथां जान निसारी वारा, पंहिंजे रत जे क़ुर्बानी ॾियण वारा, पंहिंजे साह जे क़ुर्बानी ॾियण वारा इंशाअल्लाह पैदा थींदा रहंदा। छो त मुंहिंजे हुज़ूर ऐलान करे छॾियो आहे, अल जिहादु माज़िन इला यौमिल क़ियामा, क़यामत ताईं ही जिहाद जारी सारी रहंदो। कंहिं न कंहिं इलाइक़े में अमली तरह सां इहो जिहाद पियो हलंदो। ही जिहाद आहे हिन वक़्त में जेको तव्हां कादियानियुनि जे ख़िलाफ़ मैदान ते ॿाहिरि निकिरी आया हो। 1953 जी तारीख़ खे ॾिसो, 1974 वारे तारीख़ खे ॾिसो त तव्हां जहिड़ा जवान मैदान ते निकिरी आया, क़ुर्बानी ॾिनऊं, जंहिं क़ुर्बानी जे सिले में अल्लाह ताला कादियानियुनि खे गैर मुस्लिम अक़लियत करार ॾिनो। कादियानी मुर्तद आहिनि, वाजिबुल क़त्ल आहिनि। जेसीं ताईं पंहिंजे इन गैर मुस्लिमियत खे नथा मञनि तेसीं वाजिबुल क़त्ल थी रहंदा, तेसीं ताईं ज़लील थी रहंदा। तव्हांजे फ़ैसिले खे, तव्हांजे क़ौमी असेंबली जे फ़ैसिले खे, 1974 जे फ़ैसिले खे अॼु ताईं कादियानी नथा मञनि। तंहिं करे कादियानी ईअं जी असुल खां वठी मुर्तद वाजिबुल क़त्ल हुया, हाणे बि मुर्तद वाजिबुल क़त्ल आहिनि। हाणे जेकॾहिं पाण खे गैर मुस्लिम करे वञनि, इस्लाम जे नाले खे छॾे वञनि, क़ुरान जी पचर छॾे वञनि, कलमे जी पचर छॾे वञनि, बांग जी पचर छॾे वञनि, मस्जिद जी पचर छॾे वञनि, ये इस्लामी शाइर आहिनि। इस्लामी शाइर जे इस्तेमाल करण जो न यहूदी खे हक़ आहे, न ईसाई खे हक़ आहे, न हिंदूअ खे हक़ आहे, न वरी कादियानी खे हक़ आहे जो इस्लामी शाइर खे इस्तेमाल कनि। जॾहिं गैर मुस्लिम आहिनि त बांग छो था ॾियनि, गैर मुस्लिम आहिनि मस्जिद छो था ठाहिनि, गैर मुस्लिम आहिनि त क़ुरान छो था पढ़नि, गैर मुस्लिम आहिनि त मोहम्मद मुस्तफ़ा जो पंहिंजे नजस ऐं पलीत वात सां नालो छो था वठनि। मुंहिंजा अज़ीज़ साथियो, इन्हनि खे पाकिस्तान जे आईन, पूरी दुनिया जे मुसलमाननि, मुहक़िक़नि, उलमान समूरनि उन्हनि खे इस्लाम जे दायरे खां ख़ारिज करे छॾियो आहे। ये इस्लाम में दाख़िल न आहिनि, तंहिं करे इन्हनि खे इस्लामी जेके बि आलात आहिनि ऐं इस्लामी जेके इस्तिलाहात आहिनि, इस्लामी जेके शाइर आहिनि, इन्हनि समूरनि जो इस्तेमालु करणु कादियानी खे ममनूआ हरामा
अफ़सोस था चऊं त अहिड़ी का हुकूमत मज़बूत न थी अचे जेको हिननि खिनज़ीरनि जे वातनि खे कुतनि जे वातनि खे इस्लामी शाइर जे इस्तेमालु करण खां बंदि करे छॾे। मुंहिंजा साथियो, जेकॾहिं तव्हांजो इहो इतिहाद रहियो ख़त्म नबूवत जे प्लेटफॉर्म ते, तव्हांजी इहा तंज़ीम मज़बूत रही, तव्हांजो इहो इत्तिफ़ाक़ रहियो, तव्हांजो इहो इजमा रहियो जीअं सहाबा जो इजमा हुयो, त इंशाअल्लाह अज़ीज़ उहे ॾींहं परे न आहिनि जो कादियानियत हिन दुनिया मां ख़त्म थी वेंदी। कादियानियत ख़त्म थी वेंदी, छो त कादियानी ख़त्म थिए हे 27 नंबर कुतो आहे, हे ख़त्म थिए त पोइ वरी 28 अञा दज्जाल ईंदो, वरी 29 दज्जाल ईंदो, वरी 30 दज्जाल ईंदो, 30 दज्जाल खां बाद में पोइ उहो वॾो दज्जाल जेको पाण खे वरी ख़ुदा सलाहींदो, हे नबी था सलाहनि, हो ख़ुदा सलाहींदो, ईरान जे खुरासान वारे इलाइक़े मां पैदा थींदो। खुरासान जो इलाइक़ो हिन वक़्त में बि यहूदियुनि सां भरियल आहे। उहे सभु जो सभु यहूदी इन दज्जाल जे इंतज़ार में आहिनि, छो त हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे अलयाज़ु बिल्लाह हुन दज्जाल सम्झी करे ऐं क़त्ल करण जी कोशिशि कई ऐं हिन दज्जाल जे इंतज़ार में हीउ दज्जाल जीअं दुनिया में ज़ाहिर थींदो, मुंहिंजे हुज़ूर फरमायो आहे दुनिया जा सभु यहूदी हिन जे कठे लॻी पवंदा। आख़िर हिन दज्जाल खे हज़रत ईसा अलैहिस्सलाम शर्की किनारे मस्जिद जामे मस्जिद दमश्क के शर्की किनारे ते आसमान का मलाइकन के परन के जरिए लही अची करे ऐं पोइ हेठि ॾाकनि जे ज़रिए लही दो। टेपरी जो वक़्तु हूंदो, इमाम महदी उन वक़्त में इमामत कंदो हूंदो, उन जे पुठियां बीही करे निमाज़ पढ़ंदो ऐं चवंदो त इमामुकुम मिनकुम, मोहम्मद करीम जे उम्मत जा जेके काइदीन हज़रात आहिनि उहे ई मोहम्मद करीम जे उम्मत जा क़ाइद थी रहंदा। तव्हांजो इमाम तव्हां मां हूंदो, मां तव्हांजो जमायती हूंदुसि, मां तव्हांजो मुक़्तदी थी करे वक़्तु गुज़ारींदुसि। पोइ हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी क़यादत में इन दज्जाल खे वञी करे इन लुद्द जे दरवाज़े ते जो दमश्क जे शहर के उन ज़माने में कोट चढ़ी वेंदा, उन्हनि कोटनि में हिकिड़े दरवाज़े जो नालो लुद्द रखियो वेंदो। उन लुद्द जे दरवाज़े ते दज्जाल अकबर खे, दज्जाल आज़म खे, इन वॾे दज्जाल खे हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे हथां अल्लाह ताला जहन्नम रसीद कराईंदो। मुंहिंजा अज़ीज़ साथियो, दीन ते मज़बूत रहो, तौहीद ते मज़बूत रहो, पैगंबर जे सुन्नत ते मज़बूत रहो, बिदत खे छॾियो, मुल्लनि मुराननि खे छॾियो, वातसिमू बिहब्लिल्लाहि जमीआ, हिन क़ुरान करीम सां चुंबड़िजी पओ। ही क़ुरान तव्हांजे आख़िरत जे ॾींहुं जन्नत में दाख़िल करण जी ज़ामिन आहे। ही क़ुरान जन्नत जी टिकट अथव। ख़त्म नबूवत जो मुहाफ़िज़ आहे, इस्लाम जो मुहाफ़िज़ आहे। क़ुरान जे अंदरि अल्लाह ताला पूरे पैगंबर जे सीरत खे, सूरत खे, ख़त्म नबूवत खे बयान करे छॾियसि। 100 खां मथे आयतूं आहिनि क़ुरान करीम में जेके सही तरीक़े सां, चिटे तरीक़े सां ख़त्म नबूवत के बयान कंदा था वञनि। तक़रीबन 300 खां ज़्यादा पैगंबर संजन जूं हदीसूं मुबारक आहिनि जेके ख़त्म नबूवत के जे मसइले खे सही तरीक़े सां ऐं चिटे तरीक़े सां बयान कंदा था हलनि। अल्लाह ताला तव्हां असांखे हिन ख़त्म नबूवत जी ख़िदमत जे लाइ क़बूल फरमाए। अल्लाह ताला तव्हां असांखे इन ख़त्म नबूवत जे अक़ीदे जे मथां मज़बूत फरमाए। व आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम।